नाज़ी ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदासीं। इस्लामाबाद हाई कोर्ट पारां इमरान खान जे पहिरीं लिखत वारे जवाब ते बेतमादी ज़ाहिर कई वई आहे। अदालत इमरान खान खे 7 ॾींहं अंदरि ॿीहर लिखत में जवाब जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। तव्हांखे जेको बि लिखी ॾियणो आहे सोची सम्झी लिखी ॾियो। चीफ जस्टिस अतर मिनल्ला जा रिमार्क्स आवाज़ शेयर कई पिया। तव्हां इन मामले जी संगीनी जो बि अंदाज़ो लॻायो तो हिन अदालत जी कार्रवाई अॼु ख़त्म थी पई सघे, पर जवाब जे करे ईअं न थियो। मुल्क में तब्दीली तॾहिं ईंदी जॾहिं सभु इदारा पंहिंजो कमु आइन मुताबिक़ कंदा। अदालत और जज खे धमकियूं ॾियण ते तो हिन अदालत केस जी ॿुधणी 8 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी आहे। ॿुधणी बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट पारां इमरान खान जे पहिरीं लिखत वारे जवाब ते बेतमादी ज़ाहिर करे छॾी आहे। अदालत इमरान खान खे 7 ॾींहं अंदरि ॿीहर लिखत में जवाब जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। तव्हांखे जेको बि लिखी ॾियणो आहे सोची सम्झी लिखी ॾियो। चीफ जस्टिस अतर मिनल्ला जा रिमार्क्स आवाज़ शेयर कई पिया। तव्हां इन मामले जी संगीनी जो बि अंदाज़ो लॻायो। चीफ जस्टिस चयो त तो हिन अदालत जी कार्रवाई अॼु ख़त्म थी पई सघे, पर जवाब जे करे ईअं न थियो। मुल्क में तब्दीली तॾहिं ईंदी जॾहिं सभु इदारा पंहिंजो कमु आइन मुताबिक़ कंदा। अदालत और जज खे धमकियूं ॾियण ते तो हिन अदालत केस जी ॿुधणी 8 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी आहे। आगाह कई पिया कि इस्लामाबाद हाई कोर्ट पारां इमरान खान जे पहिरीं लिखत वारे जवाब ते बेतमादी ज़ाहिर कई वई आहे। अदालत इमरान खान खे 7 ॾींहं अंदरि ॿीहर लिखत में जवाब जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। तव्हांखे जेको बि लिखी ॾियणो आहे सोची सम्झी लिखी ॾियो। चीफ जस्टिस अतर मिनल्ला चयो त तव्हां इन मामले जी संगीनी जो बि अंदाज़ो लॻायो। चीफ जस्टिस अतर मिनल्ला चयो त कार्रवाई अॼु ख़त्म थी पई सघे, पर जवाब जे करे ईअं न थियो। मुल्क में तब्दीली तॾहिं ईंदी जॾहिं सभु इदारा पंहिंजो कमु आइन मुताबिक़ कंदा।